असांजा वॾा विया हलिया, असां खां नंढा कई विया हलिया, कई असांजा हुक्मरान विया हलिया, कई असांजा जेके दुनिया में पंहिंजो पाण खे ॾाढा मुड़ुस सम्झण वारा विया हलिया। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत व इन्नमा तुवफ़्फ़ौना उजूरकुम यौमल क़ियामह फमन ज़ुहज़िह अनिन नारि व उदख़िलल जन्नत फ़क़द फ़ाज़ वमल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मा सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। हर किस्म जी हमद सना अल्लाह वहदहु ला शरीक जे लाइ। दरूद सलाम कायनात जे इमाम मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस मुक़द्दस ते मुख़्तसर हम्द सना खां पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद जी हिन आयत मुबारका में 4 शयूं बयान फरमायूं आहिनि। पहिरीं शइ कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, जेका भी साह वारी शइ आहे उन्हीं खे मौत जो ज़ाइक़ो चखणो पवंदो। दुनिया में अॼु ताईं न केरु बचियो आहे न केरु बचंदो। जेको भी आयो आहे इन खे दुनिया में वापसि वञणो आहे। व इन्नमा तुवफ़्फ़ौना उजूरकुम यौमल क़ियामह। बे नंबर ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो त जेको दुनिया में कंदो उनजो पूरो पूरो बदिलो उते ॾिनो वेंदो। कंहिं हिकिड़े जो ॾोह ॿिए खे लोड़नो कोन पवंदो ऐं ना ई कंहिंसां का ज़ुल्म ज़्यादती थींदी। जेके भी उनजा अमल हूंदा उहे सभई उन्हीं खे ॾिना वेंदा, उन्हनि जी जज़ा उन्हीं खे मिलंदी। नंबर 3 ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो फमन ज़ुहज़िह अनिन नार व उदख़िलल जन्नत फ़क़द फ़ाज़। जेको भी जहन्नम खां बची वियो ऐं जन्नत जी दाख़िला उन खे नसीब थी वई पस तहक़ीक़ इहो कामयाब थी वियो। चौथे नंबर ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो वमल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर। दुनिया जी ज़िंदगी जेका आहे ही धोखो आहे, इन ते भरोसो न कजो। अॼु दुनिया में जेके भी बिगाड़ आहिनि, जेके भी बुराइयूं आहिनि, मुआशरती नाहमवारियूं जेके भी आहिनि, इन्हनि जो असल कारण इंसान मौत खे विसारे छॾियो आहे। जे इंसान खे मौत यादि हुजे त ही कॾहिं भी अल्लाह जी बग़ावत न करे, अल्लाह जी नाफ़रमानी न करे ऐं पाण में झेड़ा झटा न करे, ॿिए जी हक़ तलफ़ी न करे। दुनिया जी रूटीन आहे, कंहिंखे भी कोई ग़लति कमु करणो हूंदो आहे, चोर खे चोरी करणी हूंदी आहे या ज़ानी खे ज़िना करणो हूंदो आहे, तो हू
मौक़ो ॻोल्हे थो, जॾहिं केर बि न ॾिसंदो हुजे तॾहिं चोर चोरी करे थो। हर कोई पंहिंजे ऐबनि खे लिकाइण जे लाइ करे दुनिया खां लिके थो। जे इंसान खे मौत यादि हुजे ऐं अल्लाह ते हिन जो यकीन हुजे त दुनिया में का अहिड़ी जॻह न आहे जिथे मां पंहिंजे रब खां लिकी सघां, त पोइ इंसान कॾहिं बि गुनाह न कंदो। जॾहिं के गुनाह ॾे लड़ंदो, गुनाह ॾे वेंदो, त इन खे इहो यकीन जो दिलि में हूंदो, दिमाग़ में हूंदो त हाणे दुनिया मां ॿियो त केरु मूंखे नथो ॾिसे, घर वारा बि नथा ॾिसनि, मिट माइट बि नथा ॾिसनि, पुलिस बि मूंखे न पई ॾिसे, मूंखे जेको आहे सो फ़ौज एजेंसियूं बि न पियूं ॾिसनि, केरु बि मूंखे नथो ॾिसे। पर हिन जो हिकिड़ो ईमान ऐं यकीन हूंदो आहे त मुंहिंजो रब मूंखे ॾिसे पियो, अल्लाह त मूंखे ॾिसे पियो, ॾोह त कयां पियो उन जो, हुन त मूंखे ॾिसी वेंदो आहे। त पोइ इंसान गुनाह खां मुड़ी थो वञे। जे दिलि में इहो यकीन न हुजे त पोइ इंसान गुनाह करे थो, ऐं इन गुनाह जे करे पोइ मुआशरती बिगाड़ पैदा थियनि था, चोरी चकारी थिए थी, धाड़ा लॻनि था, ज़िना थिए थो, शराब आम थिए थी, अल्लाह जी नाफ़रमानी आम थिए थी। पोइ दुनिया जा हुकूक हिक ॿिए जा दुनिया वारा जेके आहिनि से उन्हनि खे ग़सब कनि था, हिक ॿिए जा हुकूक जेके आहिनि हुननि खे हथियाए करे पोइ दुनिया में नाइंसाफ़ी जो जेको आहे सो हिकिड़ो मामिलो ठही थो वञे। त पोइ इन जो असल कारण छा आहे? अल्लाह ते यकीन न हुअणु ऐं पंहिंजी मौत ते यकीन न हुअणु। जे मौत ते यकीन हुजे, पहिरीं ॻाल्हि त इहो गुनाह कंदे इनखे इहो डपु थिए, इन जे दिलि में ख़ौफ़ हुजे त दुनिया खां त मां लिकी वियो आहियां, पर मुंहिंजो रब त मूंखे ॾिसे पियो। ॿिए नंबर ते जॾहिं गुनाह करे विझे त पोइ इनखे इहो यकीन हुजे त मुंहिंजे मालिक त मूंखे ॾिसी छॾियो आहे। जे चाहे त दुनिया में मूंखे बेआबरू करे छॾे, दुनिया में मुंहिंजा पोल पथरा करे छॾे, दुनिया में मुंहिंजा राज़ सभई खोले छॾे, हू मालिक मर्ज़ी वारो आहे। वो दुनिया वारनि खे मुंहिंजा ऐब ॿुधाए छॾे त मां उन खे नथो झले सघां, मुंहिंजे वस में न आहे। पर जे दुनिया में मुंहिंजे ऐबनि ते पर्दो रखी आहे त सुबुह अल्लाह जे साम्हूं त पेश थियणो पवंदो। जॾहिं अल्लाह जे साम्हूं वेंदुसि, मरण खां पोइ जॾहिं रब वटि वेंदुसि, उते त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहो ऐलान करे छॾियो आहे त जेको तूं कंदे उहो तोखे भरणो पवंदो। तुंहिंजा अमल तुंहिंजे ज़िम्मे हूंदा, न ॿिए कंहिंजा तुंहिंजे ज़िम्मे लॻाया वेंदा, न तुंहिंजा जेके आहिनि से गुनाह उन जो भार जेको आहे सो ॿियो केरु खणंदो। इहो सभु तोखे पाण खे खणणो पवंदो। उते कंहिंसां बि नाइंसाफ़ी न थींदी। उते त ज़र्रे बराबरि बि अमल जे हूंदो। वइन्नमा तुवफ़ौना उजूरकुम यौमल क़ियामा, जेके बि कंहिंजी हथनि जी कमाई हूंदी उन खे पूरो उनजो बदिलो ॾिनो वेंदो। कंहिं बि शइ में घटि वधाई न थींदी। अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॿिए मुक़ाम ते फरमायो फमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन खैरन यरा, जेको बि इंसान दुनिया में ज़र्रे बराबर भी नेकी कंदो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त हीअं न त इन खे चवे त हा तुंहिंजे खाते में लिखी छॾियो आहे, न यारा हू अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन जे साम्हूं कंदो त ही तुंहिंजी नेकी आहे, ही तुंहिंजी भलाई आहे, ही जेका तो कमाई कई आहे तुंहिंजे साम्हूं आहे, इन खे ॾेखारियो वेंदो इन जो नेक अमल। वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरा, ऐं जे कंहिंजी ज़र्रे बराबर भी बुराई हूंदी त उहा बि हिन जे साम्हूं रखी वेंदी, इन खे ॾेखारी वेंदी त ही तुंहिंजी बुराई आहे। ही पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदो, पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदो पंहिंजा कयल अमल। इहो जे इंसान खे यकीन हुजे त मरण खां पोइ मुंहिंजो हर अमल सारी कायनात उते जमा हूंदी। अल्लाह रब्बुल इज़्ज़त सारी कायनात जे साम्हूं जॾहिं मुंहिंजा अमल खोलींदो, मुंहिंजा पोल पथरा थींदा, त पोइ उते मुंहिंजो छा थींदो? जे के इंसान खे इहा गणती, इहा सोच पैदा थी वञे, उन जे दिमाग़ में इहा ॻाल्हि वेही रहे त हिकु त पूरी दुनिया में का अहिड़ी जॻह न आहे जिथे मां रब खां लिकी सघां। मां ज़मीन जे अंदरि हलियो वञा, मां जबलनि में हलियो वञा, मां जेको आहे सो सहरान में हलियो वञा, मां दरियाउनि में पाणियुनि में हलियो वञा। दुनिया में का अहिड़ी जॻह न आहे जिथे रब न ॾिसंदो हुजे। रब हर जॻह ते ॾिसे थो। इहो जे यकीन थी वञे त इंसान बुराई खां मुड़ी थो वञे। जे बुराई हिकु वक़्त में करे थो वञे, इन ते जेको आहे सो हिर्स, हिवस, का लालच, का सवाद इन ते सवार थी थो वञे, त
उन खे बुराई खे करण खां पोइ इन खे जॾहिं इहो यकीन हूंदो आहे त मुंहिंजे अल्लाह त मूंखे ॾिसी छॾियो आहे, त पोइ अल्लाह खां ई माफ़ी वठंदो आहे, तौबा कंदो आहे ऐं आईंदे गुनाहनि खां बुड़ी वेंदो आहे। ही दुनिया में अमन क़ाइमु करण जो सभिनि खां पहिरियों मिसाल इहो आहे त जे मुसलमाननि खे, इंसाननि खे अल्लाह ते यकीन थी वञे, अल्लाह हर जगह ते, हर हाल में, हर वक्त में ॾिसे थो, त पोइ ही गुनाहनि खां बुड़ी वेंदो। अॼु दुनिया में पंहिंजा पंहिंजा मापा आहिनि, पंहिंजा पंहिंजा तोरा आहिनि। दुनिया में हर कोई चए थो जेके वोट घणा आहिनि उहो कामयाब आहे, जेके नोट घणा आहिनि उहो कामयाब आहे, जेके ज़मीन घणी आहे उहो कामयाब आहे, जंहिंजा दुकान घणा आहिनि उहो कामयाब आहे, जंहिंजो कारोबार वॾो आहे उहो कामयाब आहे, जंहिंजो औलाद घणो आहे उहो कामयाब आहे, जेको दुनिया में ताक़त घणी आहे उहो कामयाब आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो ही त दुनिया आर्ज़ी आहे, इन में कामयाबी आहे त बि आर्ज़ी, इन में जे नाकामी आहे त बि आर्ज़ी। तूं पाण इंसान आर्ज़ी आई, तुंहिंजी जेका सा कामयाबी इहा जेका सा हमेशगी लाइ कीअं थी सघे? तूं पाण ई हमेशा कोन रहंदे, केॾो बि ॾाढो मुड़ुसु हुजे, केतिरो बि पैसे वारो हुजे, केतिरी बि तुंहिंजी जेको आहे सो पार्टी वॾी हुजे, केॾी बि तुंहिंजी जमात वॾी हुजे, केॾी बि तोखे जेका सा ताक़त जो जेको आहे सो नशो हुजे, पर तोखे आख़िर त मरणो आहे, आख़िर त मरणो आहे ऐं मरण खां पोइ तोखे हिसाब ॾियणो आहे। मरण खां पोइ तोखे हिकु हिकु शइ जो हिसाब ॾियणो आहे, हिकु हिकु पल जो ऐं हिकु हिकु पाई जो इंसान खे हिसाब ॾियणो पवंदो। जे हिसाब यादि हुजे त पोइ इंसान गुनाहनि खां मुड़े, पोइ मुआशरे मां बुराइयूं ख़तम थी वञनि। चोरी चिकारी, जिनाकारी, शराबकारी, जेके भी दुनिया में बुरा कम आहिनि, इहे सभु ख़तम थी वञनि, दुनिया में सुधार पैदा थी वञे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो वमल हयातु दुनिया इल्ला मताउल गुरूर। दुनिया वारो हिन दुनिया ते, हिन दुनियावी जिंदगी ते भरोसो न कजो, ये धोखो कंदी आहे। धोखो कीअं कंदी आहे? जॾहिं को माण्हू पहिरीं ग़रीब हो, वरी आस्ते आस्ते चढ़णु शुरू थो थिए, अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन खे पंहिंजूं नेमतूं अता करे थो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन खे औलाद अता करे थो। नौकरी में न आहे त हाणे नौकरी मिली वई, अॻु में ज़मीन न हुई त हाणे ज़मीन मिली वई, अॻु में घर न हुयो त हाणे घर ठाहे वरितई, अॻु में पैसा ॾोकड़ घटि हुया त हाणे पैसा आम थी विया। ही सोचे थो हाणे मुंहिंजो कमकार सेट थी वियो आहे, हाणे मुंहिंजा बचड़ा कम संभालण जहिड़ा थी विया आहिनि, हाणे मुंहिंजी पार्टी मथे थी वई आहे, हाणे मुंहिंजी जमात हुकूमत में अची वई आहे, हाणे त मां जेको आहे जीअं चाहियां थी करे सघां थो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो वमल हयातु दुनिया इल्ला मताउल गुरूर। ही दुनिया जी ज़िंदगी धोखे जो सामान आहे। कीअं? जॾहिं ही माण्हू सम्झे थो त हाणे सभु कुझु मुंहिंजे हथ में आहे, मौत अची इन खे वठे थो ऐं इन खे चए थो हल हाणे तूं जॻह ख़ाली कर त तुंहिंजी जॻह ते ॿियो को अचे। दुनिया में इहा रूटीन रही है। दुनिया में केर भी ना है बच्चों, हिन दुनिया हर कंहिंसां धोखो कयो आहे, हर कंहिंसां दुनिया धोखो कयो आहे। असांजा वॾा विया हलिया, असांखां नंढा कई विया हलिया, कई असांजा हुक्मरान विया हलिया, कई असांजा जेके से दुनिया में पंहिंजो पाण खे ॾाढा मुड़ुस सम्झण वारा विया हलिया। बचंदुसि त मां बि को वञणो त मूंखे बि आहे, ऐं वञण खां पोइ मूंखे ज़िंदगी जो हिसाब ॾियणो पवंदो। मां दुनिया जी ज़िंदगी जो हिसाब केॾी ॾिस। अॼु असांजी कैफ़ियत इहा आहे, हालत असांजी इहा आहे त कंहिंखां पुछ सुबुह छा खाधो हुई त इन खे यादि न आहे, कल कहिड़ा कहिड़ा कम कयाई इन खे यादि न आहे, गुज़िरियल हफ़्ते छा कयो हुई इन खे यादि न आहे। इंसान तूं सोच, जॾहिं तोखे पूरी ज़िंदगी जो हिसाब ॾियणो पवंदो त जॾहिं खां तूं होश संभालियो आहे, जॾहिं खां तूं बालिग़ थियो आहीं, जॾहिं खां तोखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको आहे अक़ुल शऊर अता कयो आहे, बुलूगत मिली आहे, उन खां वठी करे जेसिताईं तुंहिंजा होश हवास बाक़ी आहिनि, जेसिताईं तोते जेको आहे बेहोशी तारी नथी थिए, हर वक़्त जो तोखे हिसाब ॾियणो आहे। जे इंसान सोचे त इहो हिसाब मां कीअं ॾींदुसि त पोइ इंसान कॾहिं बि जॾा कमु न करे। ऐं हर माण्हू जे इहो सोचणु शुरू करे छॾे, पोइ मूंखे ॿुधायो मुआशरे में बुराइयूं कीअं रहंदियूं। हर माण्हू त पंहिंजी फिक्र में